नाज़रीन, सिंध हुकूमत तरफ़ां आवाम जी आगाही लाइ FM रेडियो चैनल लॉन्च करण जो ऐलान कियो वियो आहे। चैनल ज़रिए कुदरती आफ़तुनि, एमरजेंसी सूरतहाल, दहशतगर्दी वाक़िअनि, हादसनि ऐं ॿियनि मामलनि बाबति अवाम खे आगाही ॾिनी वेंदी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त पूरे पाकिस्तान में बहितरीन इस्पतालूं सिंध में कमु करे रहियूं आहिनि। शर्जील मेमण जो चवणु हो त NICVD, SIUT, साइबर नाइफ ऐं गंबट इस्पताल शामिल आहिनि। सूबाई वज़ीर शर्जील मेमण जो चवणु हो त इहे इस्पतालूं न सिर्फ़ सिंध बल्कि पूरे पाकिस्तान ऐं पाड़ेसरी मुल्कनि जी ख़िदमत करे रहियूं आहिनि। नाज़रीन, अहम ख़बर सां शेयर कंदा हलूं। सिंध हुकूमत तरफ़ां आवाम जी आगाही लाइ FM रेडियो चैनल लॉन्च करण जो ऐलान कयो वियो आहे। चैनल ज़रिए कुदरती आफ़तुनि, एमरजेंसी सूरतहाल, दहशतगर्दी वाक़िअनि, हादसनि ऐं ॿियनि मामलनि बाबति अवाम खे आगाही ॾिनी वेंदी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त पूरे पाकिस्तान में बहितरीन इस्पतालूं सिंध में कमु करे रहियूं आहिनि। शर्जील मेमण जो चवणु हो त NICVD, SIUT, साइबर नाइफ ऐं गंबट इस्पताल शामिल आहिनि। सूबाई वज़ीर जो चवणु हो त इहे इस्पतालूं न सिर्फ़ सिंध बल्कि पूरे पाकिस्तान ऐं पाड़ेसरी मुल्कनि जी ख़िदमत करे रहियूं आहिनि।